हाणे आंक सुबह खां वठी सोशल मीडिया ते हिकिड़ी पोस्ट गर्दिश करे रही आहे त हिकिड़ो छोकिरो नकाब पाए मास्क लॻाए चई रहियो आहे त मां अमर सिंधू मुंहिंजी माउ आहे ऐं मां हुनजो पुटु आहियां। हाणे यकीनन जेको आहे सभिनी खे ख़बर आहे त हिन क़िस्म जी ग़लीज़ ऐं नीच हरकत उहे ई माण्हू करे रहिया आहिनि जेके गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां कामयाबु अयास मेले खां पोइ मुस्तक़िल तौर ते किरदार कुशी करे रहिया आहिनि अमर सिंधू जी उन्हनि सभिनी टीम मेंबरनि जी जेके जन इहो मेलो लचायो आहे। पर अयास मेलो छा गुज़िरियल 20 सालनि खां समाज जा इहे जेके मनफ़ी सोच रखंदड़ इख़लाक़ खां किरियल हिकिड़ो टोलो आहे जेको हर वारे हिकु नए हथकंडे सां मैदान में ईंदो आहे। इन में को बैत कोन्हे त सुभाणे उथी को ॿियो माण्हू शुरू थिए निकाह न खणी बीहे त अफ़ाना मल्हा मुंहिंजी ज़ाल आहे, टियों माण्हू चवे त अमर सिंधू जेको आहे सो मुंहिंजो मां मुड़ुसु आहियां। छो जो हिन समाज में कंहिंखे बि कंहिं बि घड़ीअ ते तज़लील करण जी इजाज़त मिलियल आहे ऐं अहिड़नि गलीज़ माण्हुनि सां जेके अहिड़ी नीच हरकतूं कनि था उन्हनि जी न सिर्फ़ु मज़म्मत थियणु घुरिजे पर केतिरा ई माण्हू मुंहिंजे हैरानगी जी हद ईअं त सहाफ़ी फ़ोन करे पुछी रहिया हुआ त अमर सिंधू मौक़िफ़ ॾिए। मूं उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो त सुभाणे तव्हांजे अॻियां का माई अचे बीह रहे ते त तव्हां मुंहिंजा मुड़ुसु आहियो या तव्हांजे धीउ जो को माण्हू बीह रहे त मुंहिंजो मुड़ुसु आहे, छा तव्हां हुन ते मौक़िफ़ वठंदव? माना शर्म अचणु घुरिजे उन्हनि सभिनी कुवतुनि खे उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके इन ख़सीस क़िस्म जी ग़लीज़ क़िस्म जी जेका आहे मनफ़ी प्रोपेगेंडा ते बजाए जो उन जी मज़म्मत कंदे ऐं जेका बि माण्हू उन में मुलवज़ आहिनि उन्हनि जी निंदा करण सां गॾोगॾु उनखे जेको आहे सो उन्हनि शयुनि खे डिस्करेज कयो वञे। उल्टो उहे माण्हू उन वीडियो खे अॻियां पहुचाए ऐं असां खां मौक़िफ़ वठणु चाहिनि था। कंहिंजो धीउ हुजनि, कंहिंजो पुटु हुजनि, कंहिंजी ज़ाल हुजनि, का समाज में मश्करी आहे, मज़ाक़ आहे, आख़िर छा आहे? हिकिड़ो सभिनी खे नज़र अचे रहियो आहे जेको बि छोरो नकाब पोस्ट जंहिंखे 5 रुपया ॾेई बीहारे छॾियो अथनि उन खां उन जंहिं बि ओरिजिनल आई डी तां इहा वीडियो वायरल कई आहे। मां सभिनी खे इहा गुज़ारिश कयां थी त उन जा लिंक मूंखे मोकिलिजो त मां वञी मालूम करायां त हिन जा पीउ माउ कहिड़ा आहिनि ऐं उहे बि कुवतूं मालूम करायां जेके हिन जे पोयां बीठियूं आहिनि। ऐं मूंखे त इहो ख़तरो आहे सुभाणे जेकॾहिं इहा डिफेमेशन हली तव्हां किथे मुंहुं ॾेखारे सघंदो सुभाणे 50 माण्हू तव्हां ते बीह रहंदा त असां कंहिंजूं ज़ाल आहियूं, कंहिंजा मुड़ुसु आहियूं, कंहिंजी धीअरूं आहियूं, कंहिंजूं न्याणियूं आहियूं, कंहिंखे जवाबदार ॾींदा रखंदो। गिलाज़त जी, करेक्ट एसोसिएशन जी, कंहिंखे टारगेट करण जी हिकिड़ी इंतिहा थियणु घुरिजे। हिन समाज में जेके मुतहरिक औरतूं आहिनि तव्हां सां 20 साल तव्हांजे साम्हूं बीठियूं आहिनि, अॻियां 20 साल तव्हांजे साम्हूं बीहण जी सघ रखी सघनि थियूं। पर ड्रिजो जॾहिं इहे साॻियो ई जेके मॉनिस्टर्स तव्हां पैदा करे रहिया आहियो जॾहिं तव्हांजे गले में पिया त तव्हां गला बचाईंदा रहंदो। असांजा दामन साफ़ आहिनि, असांखे कंहिं शइ जी परवाह कोन्हे। पर जेके तव्हां ओछियूं हरकतूं करे रहिया आहियो न उहो समाज खे जेके रुख ॾेखारे रहिया आहियो जंहिं तरीक़े सां तव्हां हमलावर थी रहिया आहियो उन ॾींहं खां ड्रिजो जॾहिं इहे सभु तव्हां ते हमलावर थियनि। मां हिकु दफ़ो वरी सभिनी जेके मुसबत सोच रखंदड़ साथी आहिनि साथियाणियूं आहिनि मां उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थी त जंहिं बि ओरिजिनल वीडियो तां इहा पोस्ट वायरल थी आहे उहे कॉन्टेक्ट मूंखे ॾिना वञनि। साइबर क्राइम में मां ज़रूरु रिपोर्ट कंदसि ऐं जन इहा हरकत कई आहे उन्हनि खे बि मां वार्न करणु चाहियां थी त तव्हां जेतिरो बि कुझु करे सघो था तव्हां कुझु बि कयो। तव्हां अमर सिंधूअ ते उहा जी जेका आहे सा जेका उनजो समाज में मक़ाम आहे उनखे कुझु बि नथा करे सघो। तव्हां सिर्फ़ु पंहिंजी हैसियत ॾेखारे सघो था। न ई इन्हनि पोस्टुनि सां अमर सिंधू न ई अफ़ाना मल्हा न उन्हनि सां गॾु बीठल कंहिं माण्हू जी हौसला शिकनी थी सघे थी।